लटा ॿिया था पाराइनि, तड़ो ॿिया कराइनि, पाणी ॿिया ॾियनि। हाणे मां तंग थियो आहियां ॾाढो। 70-80 हज़ार दवाउनि जो ख़र्चु आहे ऐं 30,000 मुंहिंजे घर जे करे ₹1,00,000 महीने ख़र्चु। मां ग़रीब तबाह थियो, मूंखे मदद कयो मुंहिंजे साईं काश साईं। 2 साल खनि मूं दवा कराई, पोइ उन ठेकड़े पुट जो ज़हर जी गोरी ॾियां, मरी वञी, जान छुटे, असांखे तबाह करे छॾियईं। हाणे मां मिस्किन काॾे वञा, अलाह जे नाले मुंहिंजी साईं मदद कयो, मुंहिंजी मदद कयो। मां तमामु ग़रीब आहियां, हिंदू हुजनि, मुस्लमान हुजनि, कहिड़ा बि हुजनि, मुंहिंजे ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कयो। मां अकिलती हुजनि, दीवाना हुजनि, कहिड़ा बि हुजनि, मुंहिंजी मदद अलाह जे नाले ते।